नासिर अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर अरबाब गुलाम रहीम कराची में अंदरूनी सिंध जा माण्हू अची हुकुमरानी करण वारे वज़ीर आज़म इमरान खान जे बयान खे गैर सियासी करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त इमरान खान जी अहिड़े क़िस्म जी सोच हिकु तंग नज़री आहे। अहिड़ा बयान ॾियण चूंडियल वज़ीर आज़म खे जुगाइनि नथा। अहिड़नि बयाननि सां सिंध में नफ़रतूं पैदा थींदियूं। उन हवाले सां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं GD अॻवान डॉक्टर अरबाब गुलाम रहीम सां। अस्सलाम वालेकुम अरबाब गुलाम रहीम साहब। वालेकुम सलाम, सब खैर आहे? अरबाब गुलाम रहीम साहब, वज़ीर आज़म चयो आहे त कराची में अंदरूनी सिंध जा हुकुमरान अची हुकूमत कनि था, इन करे कराची मसइलनि जो शिकार आहे। वज़ीर आज़म जे इन बयान खे अव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, अंदरूनी सिंध ऐं बैरूनी सिंध वज़ीर आज़म साहब इन ॻाल्हि जो बार बार ज़िक्र थो करे, जेको ज़ेब नथो ॾे वज़ीर आज़म साहब खां। हिकिड़ो PTI जो अॻवान बि आहे, वज़ीर आज़म बि आहे, सॼे मुल्क जो वज़ीर आज़म आहे, सिर्फ़ु पंजाब जो, फ्रंटियर जो ऐं बलूचिस्तान जो न आहे, सिंध जो बि वज़ीर आज़म आहे। उन करे इहा ॻाल्हि ज़ेब नथी ॾे। इहो त असुलु जेको आहे सो नंबर गेम्स आहे। जंहिं वटि नंबर वधीक था हुजनि उहो हुकूमत थो करे, चाहे सेंटर में हुजे। इमरान खान साहब पाण बि मियावाली मां उथी इस्लामाबाद ते हुकूमत पियो करे, सॼे पाकिस्तान ते हुकूमत पियो करे। अहिड़े साॻी तरीक़े सां पंजाब जो जेको वज़ीर आला बोज़दार साहब आहे, उहा डेरा गाज़ी खान जे हिकु रिमोट इलाइक़े जो आहे ऐं लाहौर जहिड़े पौश इलाइक़े ते हुकूमत वेठो करे। फ्रंटियर जो जेको आहे KPK जो वज़ीर आला, उहो बि ईअं आहे त बलूचिस्तान जो जाम साहब लसबेला तमामु पोइ पहले इलाइक़े जो थी कोयटा जहिड़े जेको आहे पुरफ़िज़ा जेको शहर, उन ते हुकूमत वेठो करे। अहिड़े नमूने सां सिंध जो माण्हू बि करे सघे थो, छो जो सिंध हिकिड़ो सूबो आहे। इनखे ॿिनि हिसनि में, अंदरूनी सिंध, बैरूनी सिंध, कराची और सिंध, कराची और सिंध, इनखे मुंहिंजे ख़्याल में ख़तमु कयो वञे। माण्हू जॾहिं पसंदि नथा कनि, कॾहिं कॾहिं चवनि था त असां कराची खे फेडरल गवर्नमेंट जे हवाले था कयूं। भई जे बेड गवर्नेंस आहे त पोइ त सॼे सूबे ते आहे, त पोइ सॼे सिंध खे हवाले कयो, सॼे सिंध जी ॻाल्हि कयो। हींअर बि जेके ॿोॾ आई आहे उन में जेको आहे सो अंदरूनी सिंध का बि फेडरल गवर्नमेंट वार न लथी आहे, अञा ताईं को बि रिलीफ कमु न पहुतो आहे। जे मिलियो आहे त भला कहिड़े नमूने मिलियो आहे असांखे त नज़र कोन आयो आहे। सो इहो जेको फ़र्क़ु रखियो थो वञे अंदरूनी सिंध ऐं कराची जो, उहो जेको आहे सो न कयो वञे। वज़ीर आज़म खे इहा ॻाल्हि जुगाए कोन थी। अंदरूने कराची जा जेकॾहिं नंबर गेम हुजे, जीअं MQM बि कॾहिं कॾहिं क्लेम कंदी, असां सां गॾु वेंदी त जेको आहे चीफ मिनिस्टर असांजो हुअणु खपे। असां इहो चवंदो तव्हां वटि जेके नंबर पूरा आहिनि त तव्हां चीफ मिनिस्टर थियो। इहो त नंबर गेम आहे। जेकॾहिं PTI वटि नंबर गेम पूरो आहे त कराची जी हुकुमरानी PTI वठे। जेकॾहिं अञा ताईं हुन वटि नंबर गेम पूरो न आहे त पोइ जहिड़े नमूने सां जंहिं वटि नंबर, हालांकि इहा हक़ीक़त आहे त हिननि 11-12 सालनि मां नाहेली थी, रुगो कराची शहर मुतासिर न थियो आहे। अंदरूनी सिंध जो लाड़काणे जो कल्ह मुंहिंजो रतो देरो अलाए नए देरे जो TV ते ॾिठो वेठो, उनजो हाल माण्हू चवनि पिया गटर उबलनि पिया। त हाणे सॼे सिंध जो हाल इहा नाहेली ओवरऑल आहे। उनजे करे इहो उनखे नथो चई सघे अंदरूनी सिंध जो जेको वज़ीर आला आहिनि उहो नाहिल आहिनि। हमेशह अंदरूनी सिंध मां वज़ीर आला कुझु शहरी आबादी मां बि, जीअं अब्दुल्ला हुसैन हारून जेको आहे सो शुरू में जॾहिं पाकिस्तान अलॻि थियो उन वक़्तु अब्दुल्ला हुसैन हारून कराची शहर जो हुयो। जेकॾहिं हुन वटि नंबर गेम हुयो, नंबर हुन वटि हुया, पूरा हुया। जमहूरियत में त नंबर गेम आहे न। जंहिं वटि तादाद पूरे हुजे, वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी थो सघे, उहो चीफ मिनिस्टर थी थो सघे। चाहे कहिड़े क़ौम ज़ात ॿोली जो ॻाल्हाईंदड़ हुजे, उहो थी थो सघे। बाक़ी इहो ज़रूरु आहे त 11-12 सालनि में पीपल्स पार्टी जेको आहे सो नाहेली ऐं जेको ॾेखारी आहे, उनजो इल्ज़ाम पोइ सभु सिंधी माण्हुनि ते लॻे थो। मुंहिंजे ज़माने में शहर कराची में बि उहा तरक़ी थी पए, बाराड़ी में बि तरक़ी थी पए। जेकॾहिं वज़ीर आला ऐं हुकूमत सुठी आहे, गवर्नेंस सुठी आहे, त पोइ त ॿिन्ही पासे शहर ऐं बाराड़ी ॿिन्ही में गॾियल हिकु जेतिरी तरक़ी थी सघे थी। हिन वक़्तु NFC अवार्ड खां पोइ पीपल्स पार्टी वटि 11-12 सालनि में जेके पैसा आहिनि उहे असां वटि हुजनि हा त सिंध त हिन वक़्तु तब्दील नज़र अचे हा। तंहिंजे बावजूदि जेका असां वटि फंड्स हुआ उन मुताबिक़ बि असां काफ़ी फ़र्क़ु विधो सिंध में, पर टाइम 3.5 साल हो, इन करे कोन करे सघियासीं। हिननि खे 11-12 साल मिलिया आहिनि ऐं बग़ैर शरकत गैर को बि हिन सां इक़्तिदार में शामिलु कोन्हे। सिंध जा माण्हू, असां त कोलेशन गवर्नमेंट्स में कन हिकिड़े जो पुछ ॿिए जो ईअं हूंदो। सो हीअ त जेको आहे सो यकमुश्त पीपल्स पार्टी गवर्नमेंट आहे। हिन में त कंहिंजे ज़रूरत ई कोन्हे। माण्हू सिंध जा वोट ॾियनि था नथा ॾियनि, जेको आहे सो हिनखे विहारे था छॾनि पीपल्स पार्टी खे इक़्तिदार ते। त इक़्तिदार ते पीपल्स पार्टी वेही थी रहे, उनजो ई सबबु आहे। न त बॉम्बे खां सिंध अलॻि थियण खां अॻु में कराची शहर जेको आहे या जेका ॿिया शहर बि, तव्हां ॾिसो न उन वक़्त में शिकारपुर में बिजली हूंदी जंहिं वक़्तु इंग्लैंड में बि कोन हुई।
सो इहा नाअहली हुकुमराननि जी आहे, हुकूमत जी आहे। कराची शहर जेको आहे सो गुलाब जे पाणी सां धोपंदो। हैदराबाद जा इलाइक़ा जेको आहे सो गुलाब जे पाणी सां धोपंदा ऐं साफ़ सुथरा हूंदा, माण्हू घुमण ईंदा। त माना पंजाब खां सिंध तमामु अॻिते हो 70 जे ज़माने में ऐं उन खां अॻु में। त पोइ जीअं असांजा सभु आगा दोस्त आया आहिनि, इन्हनि पोइ जेको हाल कयो आहे मुल्क जो, हाणे उनजो मक़सदु इहो कोन्हे त इमरान ख़ान जेको आहे सो असां कोलिशन में गॾु पिया आहियूं, पर इन जो मक़सदु कोन्हे त असां हुनखे रोकियूं न त अहिड़े क़िस्म बयानु न ॾे। बार बार जेको अंदरूनी सिंध इन क़िस्म जा बयान था अचनि, मुंहिंजे ख़्याल में इहो नुक़सानदेह आहिनि। माण्हू में नफ़रतूं फैलाईंदा आहिनि, उन्हनि PTI गवर्नमेंट पंहिंजे लाइ सुठा न आहिनि। डॉक्टर साहब, मुखालिफ जी APC खां पोइ शहबाज शरीफ गिरफ़्तार थी चुको आहे। ज़रदारी जो घेरो बि तंग थींदे नज़र अचे पियो। तव्हां मुल्की सियासत जे रुख खे कहिड़ी तरफ़ ॾिसो पिया? मुंहिंजे ख़्याल में जीअं शेख रशीद चए थो त हाणे जेलनि जी रौनक वधंदी लॻे, ईअं तो जेलनि जी रौनक, इहो उनजो सबबु इहो न आहे APC, उनजो सबबु इहो आहे त हुननि करप्शन कई आहे। ऐं जेको नवाज़ शरीफ साहिबु APC में ॻाल्हायो, नवाज़ शरीफ साहिबु प्लेटलेट्स जो बहानो करे जेको आहे सो जहिड़े हुननि भॼियो था बीमार आहियां, जेके ड्रामा था कनि इहे लठुनि ते, कंध में पटा, पोइ हलण में माज़ूरियूं ॾेखारींदा आहिनि, पर वरी ॿाहिरि वेंदे जहाज़ में कीअं सुवार थींदो हलियो ऐं उते वञे थो त उतां वरी साज़िशूं करे मुल्क जे ख़िलाफ़। त उहो त हक़ीक़त आहे त मुल्क जे ख़िलाफ़ साज़िशूं केरु बि कंदो त उनखे त पकड़ त थींदी। ऐं प्लस हिननि पैसा खाधा आहिनि, न खाधा आहिनि, इहे बैंकनि में पैसा शहबाज शरीफ जे अकाउंट्स में बि ॾिसो, हुनजे ज़ालनि जे अकाउंट्स में ॾिसो, हिते ओमनी जे अकाउंट्स ॾिसो, हिते बि ॾिसो तव्हां इहे जे कुल्फ़ी वाला, गोले वाला, फलाने वाला, उन्हनि जे अकाउंट्स मां पैसा, हिकिड़े अकाउंट मां पैसा ॿिए अकाउंट बैंक जे थ्रू विया आहिनि, त माना देर इज़ समथिंग न, दाल में काला त आहे न, त जो हुनजे अकाउंट में छो विया आहिनि पैसा? हिकिड़े आम माण्हू जे अकाउंट मां हुननि जे अकाउंट में पैसा विया आहिनि। सबूत मिलंदा, कागज़ी सबूत, रिकॉर्डी सबूत मिलंदा, पोइ त पकड़ींदा आहिनि। पकड़ण सां घोड़ा यूं से जमहूरियत खे ख़तरो आहे, असां सां इंतकामी कार्रवाई थी थिए। तव्हां अहिड़ा धंधा न कयो आहे। इहे जेके बि NFC अवार्ड खां पोइ सिंध खे पैसा मिलिया जेके लॻनि आहे त हिते इहे रोड जेके नोटनि जा ठही वञनि हा, त हिते उहे पैसा सभु टाउन कमेटीज़ जे थ्रू, हिननि जे थ्रू सभु जेके आहिनि से 12 सालनि में कढाया विया आहिनि, कोरा पैसा कढाया विया आहिनि, किथे टेंडर बि कोन्ह थिया आहिनि। त उनखे कीअं हिकिड़ो इदारो छॾे सघे थो? पर हाणे हेसि ताईं त इहो मसलतूं ऐं क़ौमी मसलतूं, मुल्की मसलतूं, हिकिड़ो त जेको आहे सो सुपर पावर जा हिकिड़ो नओं सुपर पावर क्रिएट पियो थियो, हुनजा झगड़ा ऐं असांजो हुनजे सां गॾु हुअणु, उन करे असां ते प्रेशर्स आहिनि, उन करे अहिड़ा चोर छुटी था वञनि। पोइ अरबाब गुलाम रहीम साहब, मुखालिफ धुर हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। तव्हां छा था सम्झो, अपोज़िशन जी इन तहरीक सां हुकूमत ते को फ़र्क़ु पवंदो? मुंहिंजे ख़्याल में हुकूमत ते फ़र्क़ु न पवणु खपे। इन वक़्तु सिविल ऐं मिलिट्री पाण में हिकु पेज ते आहिनि ऐं ज़रूरु इंटरनेशनली साज़िशूं थियनि पियूं पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण लाइ, उन में इहे सभु धुरियूं गॾु आहिनि। बाक़ी अवाम ते डिपेंड करे थो। अवाम हेसि ताईं कल्ह शहबाज शरीफ गिरफ़्तार थियो आहे कि मखी बि कोन मुहैया किथे, न को माण्हू हाणे कंहिंजे लाइ निकिरनि। माण्हुनि खे ख़बर आहे त चोरियूं कनि था, हीअ कनि था, पोइ माण्हू हिते बि त 2-3 दफ़ा गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, को बि कोन निकितो, किथे को मटको बि कोन भॻो। तो बाक़ी आहिनि त माफ़ियाज़, हिन में को शक कोन्हे, सपोर्टेड आहिनि ॿाहिरनि मुल्कनि जे, जेके उन्हनि जे सपोर्ट आहे, जेके मुल्क जे ख़िलाफ़ आहिनि पाकिस्तान जे, उन्हनि जी सपोर्ट आहे हिननि खे। अरबाब गुलाम रहीम साहब, मेराठ TV सां ॻाल्हाइण ते तव्हांजी महिरबानी। वॾी महिरबानी।